बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साईं। मां फ़हीम साहब जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं हिते सभिनी सॼणनि खे मेड़ियो ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी समूरा दोस्त हिते गॾु थिया आहियो। दरअसल करंट सूरत हाल जे हवाले सां दाइया साहब तव्हांखे डिस्कशन ॿुधायो त पाणी ज़िंदगी आहे ऐं सिंधु दरिया वाहिद ज़रियो आहे सिंध जे माण्हुनि खे ज़िंदा रखण जो। सिंधु दरिया जो पाणी पाण वटि सिंध में न पहाड़नि जिते बर्फ़ पवंदी हुजे, स्नो मेल्ट थिए, न ग्लेशियर आहिनि, न आबशार आहिनि, न बरसातूं जझूं पवंदियूं आहिनि। वाहिद हिकिड़ो ई ज़रियो पाणी जो आहे जेको आहे सिंधु दरिया। सिंधु दरिया जो पाणी अचे थो 6 करोड़ इंसाननि खे पाले थो। ऐं ॿियो असां सां वॾो ख़तरो आहे समुंड जो। जेकॾहिं सालनि खां वठी इहो कुदरती हिकिड़ो निज़ाम आहे त पहाड़नि खां पाणी हले थो ऐं समुंड में पवे थो त समुंड जो अॻिते वधणु हू सदियुनि सालनि खां रोकींदो आहे। न रुॻो रोकींदो आहे पर समुंड जे पाणी खे धिके वारी दड़ा ठाहे उते डेल्टा एस्टेब्लिश थी आहे जिथे असां सभु सिंधी माण्हू जियूं था। हाणे सुवाल इहो आहे त जॾहिं खां इहो सिलसिलो ठहियो आहे डेमनि जो पाकिस्तान में, मंगला डैम ठहियो, तरबेला डैम ठहियो, उन खां पोइ जॾहिं पाणी खे बंदि ॿधणु शुरू थी विया पोइ 50 वधीक कैनाल वग़ैरह उते ठाहिया आहिनि जंहिंजे करे समुंड मुस्तक़िल वधे पियो। समुंड मुस्तक़िल वधे पियो। 2001 जी स्टडी हुई त 12 लख एकड़ समुंड गिड़काए पियो आहे। असीं ठटे जा माण्हू आहियूं, तव्हां कराची जा कुझु माण्हू आहियो। कंहिं ज़माने में केटी बंदर शहर हो, राइस मिलूं हुयूं, उहो अॼु केटी बंदर गुम आहे, नथो लभे, रुॻो कागज़नि में नक्शे ते समुंड गिड़काए पियो आहे। खारो छाण गुम आहे, अधु जातीय गुम आहे, शाह बंदर सॼो तालको गुम आहे। अहिड़े तरीक़े सां बदीन जो अधु गोलार्ची अमन राजो वग़ैरह सभु। त ही जेका बि असांखे पाकिस्तानी कामोरा ब्यूरोक्रेट ही अंग अखर ॾियनि था, बकवास ॿुधाइनि था त समुंड में पाणी ज़ाया थो थिए, हेतिरा साल थो वञे। बाबा जेकॾहिं समुंड में तव्हांजे चवण मुताबिक़ पाणी वेंदो रहे हा त ही 20 खां 25 लख एकड़ ज़रई आबादियूं ज़मीनूं जेके आहिनि उहे समुंड न गिड़काए हा। मीरपुर ख़ासि, उमरकोट बाग़नि अंबनि जा बाग़ जो शहर हूंदा हुआ, अॼु उहे सुकी विया आहिनि। उते माना ज़मीनदार जेके आहिनि देवियूं पोखे, अंबनि जा बाग़ कटिजी विया आहिनि, देवियूं पोखे काठियूं वटि गुज़र था कनि। होॾे लाड़काणे हलो त सॼो वारे तालको तां पाणी कोन्हे। जेकंबाद में ॿेर मशहूरु आहिनि। त हाणे सूरत हाल इहा आहे त जॾहिं सिंध खे इन हालत में पहुचायो अथनि उन खां पोइ चवनि था त असां फर्दर वेंदासीं। हाणे सॼो मुंहिंजो हिकिड़ो केस आहे ऐं पंहिंजी सियासी नज़रियाती हिकिड़ो बुनियादु रखां थो। क़ौमूं अंबू हूंदो आहे माण्हुनि जो, अंबू हूंदा आहिनि माण्हू, पोइ उन्हनि जो हिकिड़ो कैरेक्टर बिल्ड थींदो आहे तारीख़ी वहकिरे में। हिक ॿिए सां ॻाल्हाईंदे मिलंदे ॿोली कामन थी वेंदी आहे, मख़सूस ख़ितो उन्हनि क़ौमुनि जे इस्तेमालु हेठि अची वेंदो आहे, उन्हनि जो गुज़र मुआश जा ज़रिया ठहंदा आहिनि, क़ौम हिकिड़े तारीख़ जे तसलसल में ठहे थी। पर उन सां गॾोगॾु क़ौम जेको हेॾो वॾो लखनि करोड़नि इंसाननि जो अंबू आहे उहो बग़ैर लीडरशिप जे पंहिंजे मंज़िलनि ते न पुॼंदो आहे। बदकिस्मती इहा आहे त असां सिंधी बहैसियत नेशन लीडरलेस नेशन आहियूं। हाणे त असां नेशन रहिया न आहियूं। साल सदियूं अॻु में नेशन हुआसीं, पाकिस्तान ठहण खां अॻे असां नेशन हुआसीं। पर पाकिस्तान ठहण खां पोइ जहिड़े तरीक़े सां असांजूं क़ौमी क्वालिटीज़ जेके आहिनि, हिकिड़ी क़ौम जी अंदरूनी सघ छा आहे, मुआशी सघ छा आहे, कल्चरल सघ छा आहे, अवामी सघ छा आहे, उहे समूरा जेके ताक़त जा तवाज़ुन आहिनि जेके क़ौमुनि खे अॻिते वठी हलंदा आहिनि उहे सभु असां खां टुटंदा फुटंदा वञनि पिया। हिन दौर में 2021, 25 में 26 में अॼु असां सिंधी बहैसियत नेशन न आहियूं। असीं मक्सी आहियूं, असीं चांडिया आहियूं, असीं मेमण आहियूं, असीं शेख आहियूं, असीं सुमरा आहियूं, असीं मल्हा आहियूं। यानी कि माण्हुनि खे क़ौमुनि मां मुंतक़िल करे, कमज़ोर करे, ज़ातियुनि बिरादरियुनि में विराए ऐं हुननि खे तक़सीम दर तक़सीम करे छॾियो त उहा जेका क़ौमी एजेंडा आहे, क़ौम ऐं वतन जो मालिक थी रहणु, पंहिंजे इलाइक़े जी हदुनि जो तहफ़ुज़ करणु ऐं पंहिंजी जेका समूरी तारीख़ ऐं सक़ाफ़त खे ज़िंदा रखण वारो तसवर उहो बिल्कुलु ख़तमु थी वञे, मादुम थी वञे। ऐं उन में ई रियासत मुकमल तौर ते कामयाबु वई आहे।
ऐं उन में जेको सिंध जो ब्रोकर जेको आहे, दलाल जेको आहे, जंहिं सहूलियतकार आहे, जंहिं सॼे इन रेज़नी वारे कम खे सरंजाम ॾिनो आहे, उहो आहे असांजी जागीरदार लीडरशिप। जेका जागीरदार अबनि ॾाॾनि खां वठी, मुग़लनि जे ज़माने खां वठी, इहे जेके बि जागीरदार शाही आहे, जेके ख़ान, सरदार, वॾेरा, भोतार, क़बाइली सरदार, उन्हनि पंहिंजे पंहिंजे वक़्त में पंहिंजूं पंहिंजूं रिआयतूं वठी पंहिंजी पंहिंजी सियासी मुआशी मफ़ादनि जे लाइ सिंधी क़ौम खे तीनवाल कयो आहे। अॼु बि जे असां हालतुनि में गुज़रूं पिया, उहा असांजी हालत इहा आहे त असांखे कंहिं बि पंजाब, कंहिं बि पाकिस्तान जी क़ौम असांखे बंदूक ऐं तोब जे ज़रिए फ़तह न कयो आहे। पंजाब दावा करे त हू ट्रैंकुनि ते चढ़ी आया ऐं सिंधी क़ौम खे मफ़्तू करे छॾियऊं, हाणे असां हुनजा ग़ुलाम आहियूं, जीअं हू वणंदा कानून मड़ींदासीं, क़बूल कंदासीं, ईअं न आहे। जेको बि तारीख़ जो फ़ैसिलो उन ज़माने जे जेका बि सिंधी क़यादत हुई, मुंहिंजो इल्ज़ाम आहे त हू विजनलेस हुई, दूरअंदेश न हुई। ऐं दूरअंदेश सां गॾोगॾु अञा बि इहो मां चवां थो, अंग्रेज़नि जा एजेंट आहे बरतानिया साम्राज्य जा, जंहिं बरतानिया साम्राज्य हिननि खे एजेंडा ॾिनी त बाबा ही मुस्लमान क़ौम ऐं हिंदू क़ौम फलाणो इस्लाम मज़हब जे बुनियाद ते ई क़ौमुनि जे फ़लसफ़े खे खणी वञो ऐं हिन बरे सग़ीर खे तक़सीम करिणो, पोइ तव्हांजूं ही मौजूं मस्तियूं हूंदियूं। ऐं उन ज़माने जी सॼी जेका उहा पॉपुलर क़यादत हुई, जागीरदार क़यादत, उहा उन्हनि अंग्रेज़नि जे एजेंडा में हली, जंहिंजे करे असां सिंधी तमामु वॾी बर्बादी जो हवाले थी वियासीं। जंहिंजे करे तव्हां ॾिठो त तव्हांजो जेको बि सिविक सेंस रखंदड़ हिसो हो हिंदू, जेको तालीम में अॻिते हो, जेको इदारा हलाईंदो, कॉलेज खोलींदो, इस्पतालूं खोलींदो, पार्क ठाराईंदो, शहर में सिविक सेंस डेवलप कंदो हो ऐं मुआशी अॻभराई कंदो, उन्हनि सभिनी खे एॾी बेदर्दी सां बेदख़ल कयो वियो जो असां सिंधी इन्हनि जागीरदारनि जे रहम करम ते न असां वटि तालीम जो एॾो मयार, न असां मुआशी एक्टिविटी, न कुझु न, जंहिंजे नतीजे में असां बिल्कुलु ढिनल हरणी वांगुरु जागीरदारनि जे पेरनि जा ग़ुलाम रहियासीं ऐं उन्हनि खे ऑक्यूपाए अची कयो हिननि हिंदुस्तानी जे ज़रिए। जेके मुहाजिर जे नाले में आया, मुस्लमान थी वेठा, ऐं उन ॾींहं खां वठी असांजी बर्बादी जो सफ़र शुरू आहे ऐं डे बाय डे डेटोरेट करे पियो। त इन करे मुंहिंजा भाइरो दोस्तो, असांखे हिकु बुनियादी ॻाल्हि, जेकॾहिं तव्हां क़ौमुनि खे लीडर मिली वेंदा आहिनि न, त क़ौमूं गुमराह न थींदियूं आहिनि। क़ौमुनि जूं हिकिड़ी हिकिड़ी ताक़त सघ हूंदी आहे, पंहिंजी कल्चरल सुञाणप हूंदी आहे। पश्तून आहे, पश्तून खे लीडर मिलियो केरु? गफ़ार ख़ान। गफ़ार ख़ान मिलियो गांधी सां गॾु। उन पश्तूननि खे सबक़ ॾिनो त पढ़ो, कंहिं बि धंधे में आर न सम्झो, बूट पॉलिश करणी पवे बूट पॉलिश कयो, कोडर हलाइणी पए कोडर हलायो, तव्हांखे पंहिंजी क़ौमी बका, मुआशी बका लाइ पंधु करिणो पए पंधु कयो। अॼु पश्तून एज़ अ नेशन हिन ख़िते में ताक़तवर नेशन आहे, हिन सॼे पाकिस्तान जे मुआशिरे में। दुबई में पश्तून आहे, सऊदी में पश्तून आहे, मलेशिया में पश्तून आहे, इंडोनेशिया में पश्तून आहे, अमेरिका में पश्तून आहे। तव्हां ॾिसंदो त हुन जूं पंहिंजूं पश्तो खाते जूं तंज़ीमूं हिते बि ठहियल आहिनि। को माण्हू मरे थो कीअं मदद कनि था, को एक्सीडेंट थिए थो कीअं मदद कनि था, को गिरफ़्तार थिए थो कीअं मदद कनि था, कीअं फोड़ियूं कनि था, एज़ अ नेशन एक्ट कंदियूं आहिनि। असां ऐबजोई कंदा आहियूं, गिला कंदा आहियूं, गीबत कंदा आहियूं, ग़िलाज़तूं मड़ींदा आहियूं, बग़ैर कंहिं ॻाल्हि जे, बग़ैर कंहिं सबूत जे। अदा फलाणे चयो पियो ईअं हूंदो, फलाणे चयो पियो ईअं, हा ईअं थिए पियो, हा अदा तोखे ख़बर न आहे वरो ज़ुल्म थिए पियो, फलाणो त एॾो रहज़न एॾो को पैदा ई कोन्ह थियो, फलाणे चई छॾियो, असां हुनखे खणी ढंढोरो करे छॾियोसीं। छो जो जॾहिं क़ौमूं पंहिंजी उहा क़ौमी कैरेक्टर विञाईंदियूं आहिनि डिघी ग़ुलामी में, उहे ज़िलतुनि जे हवाले थी वेंदियूं आहिनि ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते पंहिंजो वजूद बि सारे छॾींदियूं आहिनि। इन करे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां जिथे बि आहियूं, जीअं बि आहियूं, एज़ अ नेशन थी सोचूं, क़ौम थी सोचूं ऐं क़ौमी बका में। छो जो हिन वक़्तु जहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो पिया त असां, जीअं मूं चयो त लीडरलेस नेशन आहियूं, कंहिंखे असां न क़बूल कयो ऐं न ई कंहिं असांजो अॻुवान थी करे क़ौम जी तामीर नो कई आहे, तरतीब कई आहे, तंज़ीम कई आहे।
छो जागीरदाराना ऐं ज़रई मुआशरनि जा माण्हू आहियूं, मानी टिकी ॿ जिरेब ज़मीन जा, अन्न पंहिंजो, 2 ढगियूं दर ते बीठियूं आहिनि, खीर बि ॾोई लस्सी मखण खायूं ॾाढो मज़े में, न कंहिंजी काण कढूं, न कंहिंजे हलूं, न कंहिंखे ताक़त ठाहियूं। छिड़ विछड़ मुआशरनि जा असां शौक़ीन आहियूं। जेके जाबलू क़ौमूं हूंदियूं आहिनि, रणनि में रहंदड़ हूंदियूं आहिनि, जिते डब नथो थिए जबल ते, सख़्तगीर क़ौमूं, सख़्तु मिज़ाज रखंदड़, पोइ तुर्क हुजनि, अफ़गान हुजनि, फलाना हुजनि, उहे क़ौमूं पोइ पंहिंजी बका जे लाइ पंध बि कंदियूं आहिनि, हमला बि कंदियूं आहिनि, फ़ौजूं बि ठाहींदियूं आहिनि, लताड़ींदियूं बि आहिनि, मरंदियूं आहिनि, मारींदियूं बि आहिनि, जंहिंजे करे क़ौमुनि जा मिज़ाज हिकिड़े तारीख़ जे तसलसल में जुड़ंदा आहिनि। असां उन्हनि सभिनी शयुनि खां ख़तमु आहियूं। पर उन सॼी सूरत हाल में हींअर जेका मस्बत ॻाल्हि इहा आहे त असां सॼी दुनिया में पखिड़ियल आहियूं। असांजी ॿोली इंतई सगारी असां वटि आहे ऐं जदीद टेक्नोलॉजी में असांजी ॿोली उन सॼे जदीद टूल्स में बिल्कुलु शामिलु आहे ऐं टेक्नोलॉजी तमामु वधी आहे। असांजो मिडिल क्लास जेको ॿार तमामु घणो अॻिते वधियो आहे। इन ई जे करे असां वटि जेका हिकिड़ी सहप ऐं बर्दाश्त वारी कुवत, असां वटि भले फ़ौजूं न हुजनि, असां वटि बंदूकुनि जा कारखाना न हुजनि, असां वटि बम ऐं बारूद ऐं ख़ुदकश बमबार न हुजनि, पर 6 करोड़ इंसाननि जी असां क़ौम आहियूं। ऐं सॼी दुनिया में जे हिंदुस्तान में हेॾे होॾे सिंधी ॻाल्हाईंदड़ ॻोल्हींदासीं त घटि में घटि 10 करोड़ इंसान आहियूं पाण। 10 करोड़ इंसाननि जी क़ौम खे को बि फना न करे सघंदो, न बम, न बारूद, न छा, न छो। त इन जे करे जॾहिं ही यकजा हिकिड़ो फ़ैसिलो थी वियो त ही असांजी बका आहे, पाणी ज़िंदगी आहे, ऐं उन में जेकॾहिं पीपल्स पार्टी मौक़े परस्ती करे थी, इक़्तिदार जे लाइ सौदेबाज़ी करे थी, छा थी पवंदो? कुझु न थींदो। ऐं जेकॾहिं रियासत ऐं पंजाब ऐं सभु वफ़ाक़ी हुकूमत शहबाज़ शरीफ़ सम्झनि था त असां ई सिंधी छा आहे, इहे बसि लॉन्ग मार्च करे हलिया वेंदासीं, डंडा हणंदासीं, वॾे गोलियूं हणंदासीं, घणनि माण्हुनि खे मारे सघनि था। 1 लख, 5 लख, 10 लख, 20 लख, 50 लख। असां फ़लस्तीन थोरी आहियूं, जहाज़ खणी ईंदा ऐं 40-80 लख फ़लस्तीनियूं आहियूं, कुझु खे मारे छॾींदा, कुझु जलावतन ते लिखी वेंदा, क़ौम फना थी वेंदी। 6 करोड़ इंसान आहियूं ऐं 6 करोड़ इंसाननि जो वतन ऐं उन जूं पंहिंजी पंहिंजी सघ हूंदी आहे। इन करे दुनिया जी का बि ताक़त असांजे वजूद जे ख़िलाफ़ु असांजे फना में न कामयाबु थींदी, न उनखे असां कामयाबु थियणु ॾींदासीं। इन जे करे इहो सिलसिलो जारी आहे। असां अॼु सिफ़ुनि में आहियूं, बिल्कुलु उन लाइ जदोजहद जारी आहे। असां का वॾी दाड़ नथा हणूं, बटाक नथा हणूं त असां को बम हणंदासीं, को रॉकेट लॉन्चर हणंदासीं, पर असांखे एतिरी पंहिंजे अंदरि में वेसा आहे त जेकॾहिं वतन जे लाइ अॻिते वधी पंहिंजे क़ौम जी बका जी जंग में पंहिंजो सिर ॾियण जो वक़्तु ईंदो त बग़ैर सोच जे सिर ॾेई छॾींदासीं, ऐं कंहिंजो लाहिण जो वक़्तु आयो त कंहिंजो लाहे बि छॾींदासीं। वतन खां अहम का बि शइ कोन्हे, वतन खां अहम का बि शइ कोन्हे। इन करे इंशाअल्लाह तव्हां सभिनी दोस्तनि जी मोहबत, साथ, हिमतूं घुरिजनि थियूं। अलाह ताला पाण सां गॾु आहे ऐं पाण कामयाबु थींदासीं।